अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिले जारी रिपोर्ट अमल कंदासीं प्रियालो खां। जी नाज़रीन, प्रियालो नामियारे तालीमदान शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे सूंह अली अहमद कंदर जे जनम ॾियारे ते सालगिरह तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में सियासी समाजी अॻुवाननि पारां 42 सालगिरह जो केक काटियो वियो। तक़रीब में अली अहमद कंदर खे अजरक उॾाया विया। ख़बर मूजिबि नामियारे तालीमदान शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जे सूंह अली अहमद कंदर के जन्म ॾींहं जे हवाले सां मीडिया सेंटर में सीनियर सहाफ़ी नियाज़ अली सोलंकी जे तरफ़ां पुरवकार तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में कैप्टन अब्दुर्रहमान जुमानी, एडवोकेट सैयद इरफान शाह बुखारी, अल ख़िदमत फाउंडेशन प्रियालो जे सरवान लाला रहमतुल्लाह शेख जीए सिंध जे अॻुवान आसिफ देशी, अब्दुर्रऊफ़ जुमानी, बिलाल अहमद जुमानी, महफूज़ अहमद सोलंकी, मुश्ताक अहमद सोलंकी ऐं ॿियनि शिरकत कई ऐं 42 सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। उन मौक़े ते तक़रीब में मौजूदु दोस्तनि खेसि सिंध जी सुखड़ी अजरक पिणु ओॾाया। आख़िर में संदसि वॾी ॼमार ऐं सुठी सिहत ऐं वधीक कामयाबियुनि लाइ दुआ पिणु घुरी वई। रिपोर्ट माजिद अली सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ TV प्रियालो। साथी सारा खुशी मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। साथी सारा खुशी मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। साथी सारा खुशी मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। हाँ साथी सारा खुशी मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। साथी सारा खुशी मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। साथी सारा खुशी मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। सालगिरह जो ॾींहुं आयो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। साथी सारा खुशी मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। हाँ साथी सारा खुशी मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। साथी सारा खुशी मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। साथी सारा खुशी मल्हायो, अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। अॼु सालगिरह जो ॾींहुं आयो। साथी सारा खुशी मल्हायो, अॼु साल